3. मी प्रदीप कुमार न्यायानी मां 6 सालां जो आहियां। मां अंकलेश्वर गुजरात मां रहंदो आहियां। मां तव्हांखे हिकिड़ी कविता थो पेश करां। भादरवल जी छठी पुराड़ी चैड़ अदब ते आहे काड़ी। भादरवल जी छठी पुराड़ी चैड़ अदब ते आहे काड़ी। जॾहिं मींहुं करे पुस्का छुटण छठी मां थाने सां करे पुसाए पाणी पाणी। भादरवल जी छठी पुराड़ी चैड़ अदब ते आहे काड़ी। भादरवल जी छठी पुराड़ी चैड़ अदब ते आहे काड़ी। जॾहिं थिए थो उसका व्याकुल चवे छठीअ के भादरवल को। जॾहिं थिए थो उसका व्याकुल चवे छठीअ के भादरवल को। इहा उन्हारे में भी साड़ी। भादरवल जी छठी पुराड़ी चैड़ अदब ते आहे काड़ी। भादरवल जी छठी पुराड़ी चैड़ अदब ते आहे काड़ी। कुले रखी बंदूक बढ़ाए पुछंदो आहे कोई त ॿुधाए। कुले रखी बंदूक बढ़ाए पुछंदो आहे कोई त ॿुधाए। पेखे वई जंहिं गरजी राणी। भादरवल जी छठी पुराड़ी चैड़ अदब ते आहे काड़ी। भादरवल जी छठी पुराड़ी चैड़ अदब ते आहे काड़ी। जॾहिं मींहुं करे फुफकारा छुटण छठी मां थाने सां करे पुसारे पाणी पाणी। भादरवल जी छठी पुराड़ी भादरवल जी छठी पुराड़ी चैड़ अदब ते आहे काड़ी। चैड़ अदब ते आहे काड़ी।